ہوں درجہ سوالی اللہ درجہ سوالی چھو سوالی ہوں اللہ تعالیٰ فرمائے محبوب سوالی تھی دئی دیکھا منگت آئی دا گرن وار آئی دا حبیب تجھے درد آئی دا سب کو دے دے دو چھوٹا تو مصطفیٰ دین وارو ہے انہیں جلے مجھا مٹھا بھا عرض پہ کیوں دا مدینے وارو گھوٹ 9 چکر لگایا پانچی مرضیتی اچھے بھی پیو تونye بھی پیو اچھے بھی پیو تونye بھی پیو اللہ کو زمان پک ہوئی دے یا پڑھ اللہ کے حکم نہ سوا نہ کت لٹے نہ پن لٹے اللہ کے حکم کے سبب میں میرا جنے اچھا آئیو 50 نمازوں وچھی موٹیو آنے جو مدینے والے سائیں جو افکار مرضی تھس اچے بنے کا دیری کونو یہ ہیڈو مساوٹ ہوڈو رکھ گھٹ کرا 9 چکر گئی حبیب موٹی آئے جنت جو سیر کرے موٹی آئے صحابہ کے فرمائے کہ جنت ایڈی وڈی آ تسلی کیو جنت سبحان اللہ جنت ॻाल्हायो थो तव्हांजी قرآن کریم کی آیت ॾिसी حضور علیہ اللہ تعالیٰ جل جلالہ فرماتا ہے مجھا محبوب جے کے فتح مکے کھا اگ میں تجھا صحابی تھا یا پوچھا اگیا پویا اجل کے برابر نہ ہے پویا اجل کے برابر نہ ہے یعنی اگیا افضل ہے اگیا شان میں بلند ہے یعنی پویا جو کے شان میں انہوں کا گھٹا ہے پر آئے نا صحابی پر مدینے والے سے اللہ فرمائے کہ اگیا یا پویا یہ سب جنتی ہے شیعن کے تفسیرن لکھوا تو انہی آیت جی تشریح شیعن کے تفسیرن لکھیا تو جے کے فتح مکے کھا اگر میں جنت صحابی تھا یا بعد میں تھا بن مفسرن لکھوا تو یہ جنتی آہن ارے پوچھا جلے تو دھوکے پوچھا جلے تو چلے صحابی جہنم میں ریتا نہ صحابی جنت میں ہے پر صحاب نجا غلام بھی جنت میں ریتا نعرہ تکبیر بھائی بھائی نانو بابا بھائی تو کنجا بھی بھا شیعہ سنی بھائی بھائی شیعہ رہابی بھائی بھائی شیعہ جترولی بھائی بھائی نہیں نہ کب ایڑو بھا ایڑو بھا نہ کٹ خالی بھلی ایڑے بھا کا کٹ خالی بھلی ارے چھاوے بھائی بھا تھے تو تھے چھاوے اساں ان کے بھا کندہ سے جو مصطفیٰ محبوب کے آکندو بھلی کرے آکندو وہ اساں جو بھاوا جو صدیق جی صداقت محبت سینے میں رکھے بھاوا عمر سا پیار کرے بھاوا عثمان سا پیار کرے بھاوا علی سا پیار کرے بھاوا اما عائشہ صدیقہ کے سا پیار کرے بھاوا نبی کے غلام سا پیار کرے بھاوا اللہ کے ولی سا پیار کرے بھاوا قرآن کے اصلی قرآن منے بھاوا ایسے چلے اصلی قرآن امام مہدی خریدار میں لکھی ہوا تیرے باہر قرآن خریدو تو انہیں جب سب کس قرآن جی بریک ہو دی اتنا کا وٹھی مرحوم مغفور اللہ بخش جی وہ طاقت اندر سکھ بجے سے جب تیرا قرآن ہی صحیح نہیں تو تیرا ایمان کہاں سے صحیح ہے جب جو قرآن ہی پورو نہ ہے تو ایمان کا رو پورو چھوڑے اساں سنی یا رسول اللہ چون وارا اساں کیسا بغض نہ رکھندا ہوں اساں سبنی سا پیار کندا ہوں اساں جو پیر مٹھا سا پیار آ اساں جو پیر قادری سلسلے وارا سا پیار آ اساں جو چشتن سا پیار آ اساں جو نقش بندن سا پیار آ اساں جو اویسن سا پیار آ اساں جو ہے نقش بندن سا پیار آ اساں ہر سلسلے دے ولی کے
मरीदा हूँ उन्हनि खे मरीदा हूँ गौसुल आज़म खे गौसुल आज़म करे मरीदा हूँ के मता भुल हुजेव त सजण साईं जी जमात गौसुल आज़म खे न मञीदी आहे खुदा जो कसम न न मुल्ला तूं इन्हनि खां परे आहे मां वेठो रहियो आहे मूंखे ख़बर आहे हे दस्तगीर जे दर जा ग़ुलाम आहिनि परे न करे छा परे करे सघंदो करे छा सघंदो अब आशिक़ो को पंहिंजो माशूक़ छॾींदो आहे ॻाल्हाए भितर आणेसि लठ आणेसि बंदूक आणेसि त हुन तूप खे जॾहिं त जनम फ़क़ीर बिलावल जो आहे कोड़ो पर यार सॼण साईं जे दर नहीं आहे चवंदो या न चवंदो ॻाल्हाए भली ॾेसि 10 एकड़ ज़मीन ॾेसि चवे तो ताजी छोकरी शादी को कराए हेड़ा पोड़ा दिखाने बैठा है जब लब्बे ने कोने से बस छा कहे हूं हुजूर या रसूल अल्लाह चल वारो कोई भली था दे इन्हनि जो गुरु बदो कादियानी जो गुरु कादियानी एतरा वधान लार में रुगो इन लफ्ज़ ते छोकरी नौकरी पैसा नोट जमीन वोट फर्श हाणे ॿुधा तो कच्चे ईमान वारा तो भॼंदा खुदा दा बाना कादियानी काफरा मिर्ज़ाई काफरा छो जो मुझो सोनो नबी आखिरी नबी आ पर मैं अन खातमन नबीयीन ला नबी जवादा मैं आखिरी नबी आया मुका बाद को नबी नहीं दो नबूवत खत्म अगर नबी थे हा तो उमर थे हा नबी थे हा तो सिद्दीक थे हा साहबी थे ना पर न न मुका बाद नबूवत जो दरवाजो बंद आ जेको दावा करे कूड़ो आ दावा करे किसाब आ मिर्ज़ाई कूड़ा काफर लानती आहे जिथे कादियानी मिलई गोली हले खबर पवे त कादियानी आहे धुप कास पर ये कैसे बुद्धि जो मुखे खणी सरदारी अंदर करे सरदारी जिते क्या करिए ते वैसे चुन अल्लाह करे सलमान तासी जो ठका थी वने सुबह जो ठका जो सांभा मुखे जो तो न बुधावा तो बदली रोज मुल्लो झंडो खेल निकला जो दे सलमान तासी मिलाना तो मुल्ला तो रुगो तमाम फड़कंदा आयो कम को भी सुन्नी कंदा है कम सुन्नी कंदा लाहौर के मोची बाजार में एक कुत्ते अम्मा आशा सिद्दीका के खिलाफ बकवास लिखी लाहौर जा मौलवी गड थी विया जुलूस थिया एहतजाज थिया सब लानतूं पिया विझनि हिकिड़ो टांगो वहाईंदो हो टांगे वहाइण वारे छा कयो मौलवी खां पुछ चक्कर चाहे था रोड पवंदा मां टांगो हलायां थो रस्तो जो चई तोखे ख़बर ई न आहे कर टांगो चई छो अम्मा आयशा सिद्दीका नबी साईं जी प्यारी पार सिद्दीक अकबर जी न्याणीअ जे खिलाफ़ किताब लिखी वई आहे चई अदा कंहिं लिखी आहे चई फलाणे माण्हू लिखी आहे मोची बाज़ार में कंहिंजो घर आहे चई उन लिखी आहे चई हा चई ठीकु आहे हिन टांगे खे फेराए टांगो छॾियल घर रात जो खणी छुरो रात जो खणी छुरो आस्ता दीवारों ट्रपंदे वही उते पहुतो जिथे सुतल हो आरामी हो हिन चो त निंड में न मारियास मता चवे तो निंड में कोई मारे वियो आहे हीअं मुछन खां वठी जाॻायसि तोखे ख़बर न आहे त अञा आशा जा बच्चा जीअर आहिनि तो किताब लिखी जी हाँ हीअं खंजर हणियसि हीअं सीनो चीरियसि मारे करे टपी खंजर सूधो थाणे ॾिठो फलाणे खे मारे आयो आहे माने तूं सचनि हुई कबूलदार तो थे था ही गई बेहोश तू तो चए मां बेहोश थियो आहियां या ग़लती में मारियो अथमि चए तो सॼी ज़िंदगी बेहोश थियो आहियां होश जो टाइम ते इहो हुयो केस चालान थी वियो आहे कोर्ट मां सिधो जेल हवाले नौजवान टांगे वारो जेल में कोठीअ में बंदि लॻो पियो आहे सुतो पियो आहे रात जो टाइम थियो आहे
بیٹا عیسیٰ فرمائے تو پٹیاں اندھیوں پوجو پری پسند ونی روز رسن حبیبانے حجرے انا پیشیتے کو لگیا انا جج دے حوالے کو نہ چھویا پولیس تھانے موکیر کسدی کرے جیل دے حوالے کرے چھڑیا جیل میں پہلا تاریخ کو لائیا رات جو مصطفیٰ جو دیدار جس مرکی نے کہا سبحان ماں وائز میں سوچے آئے ہو 70 لاکھ 28 پر یار تمہاں کی خبر ہو جائے تو سائن جی عمر ماں کے جنے ہو انہوں نے مولن وقت پڑھن دو شکر بدھن دو تو بابا مولوی اتنی سٹا ہے انہیں کو مولوی آئے انہیں بدھا ہے مجھا حال ہی تھی چکا ہے تو سائن کی عمر خطابت میں عمر کے لحاظ چھاؤ انہوں نے زیادہ دیر نہ ہے کرانی اج ہی مہربانی کئی تھا مولی صاحب چیئے کوچو اگے ویس کریں یا پویو نہ تو صدایوں لفظ جگہ سان ہو دی تھس چھو تو پیار تھس حج تھس ماں ڈاڈو خوش تھی دعا سائیں مکھے یہ چون دعا لکھ اولارے کرے چون دعا مولی جی بائی دادی نے چھو کئی پہروں مکھے دے اسی بولہا مرسائے ہوں تو بات دے کر جوانی دا جو ہر چھڑ جائے مجھا مٹھا اج چئی ادا ہے شفی محمد کوشے گروٹ وارن جو جلسوا لیاقت وارن جو جلسوا ہتے توکے دو چھوٹ چھجا اگے وائز کریں یا پوئے کریں بہرحال مکھے سائیں جی طبیعت جو خیال کرنو پانچے ٹرین کے پورو کرے بیٹھن دوس پر عرض بے کم دیدار جو تھی سبحان اللہ تا مجھے محبوب فرمائے سے نوجوان کا تو خوش کیوں ڈاڈو خوش کیوں تھی اٹھی تو بھاگو پائے ارے بھاگو جن کے سینے سا صدیق جو سینوں لگو جن کے سینے سا عمر جو سینوں لگو جن کے سینے سا عثمان جو سینوں لگو جن کے سینے سا علی جو سینوں لگو ارے ستاری رکھن دی رات جن کے سینے سا اللہ کے قدرت والو سینوں لگو بھاگر پائے فرمائی غم نہ کر ٹکیو نہ جیسا مصطفیٰ کٹا ان کے دنیا میں پرواہ آخرت میں سبحان اللہ سبحان اللہ ہی کیسے تو اج میں تمام کون بدھیا نواں نمبر ہے لارکانے کا کھنی آیا کرایہ بھاڑا کرے یعنی کہ تو سنیا نو تمام حافظ صادر حسین سدا تمہاری خدمت بھی دعا ان جو موضوعات دھماکو ہی ہوا کے سجا یہ وہ ہکڑی جائے تو مجھے جلسو ہو نہ چھجو بڑی بھی جائے کر چھو اتے الحمدللہ 6 مانو سنی تھی نہ چاہیے سبحان اللہ یہ موضوع تھا سے محبت مصطفیٰ یہ پیغام بھی محبت جو جس اے جدے جاتے ہلائیں دے نا یہ بھی ہم وہاں بھی گڑ تھی نہ بھی ہے تمہارا تو کہ دن جا چلو ہلے یا کیسے تو یہ بدھ پار بھی بدھ بھی ہے یہ کیسے تا جے کہتا چلیں سپر پاور امریکہ ہے امریکہ کے سپر پاور منی دا ہے پر اساں چاہتا ہوں سپر پاور خدا جی ذات ہے یہ ہوا کیسے یہ کیسے ہے ٹنڈو باغو ملا کھیسو انہاں جے مدرسے جے ہیٹھاں جلسو ہیلو لٹھ بھی ہلے ہیلو لٹھ بھی ہلے ہیلو لاشاری بھی ہلے ہیلو لاشاری تو ہلے ہیلو لٹھ بھی ہلے مجھا مٹھا جی تقریر شروع کے میں لٹھائی لگن شروع کیا انہوں جو تو مولوی تقریر کے دوران بھجی ہوئی تو جلسوں درہم برہم تھی تو مجھے بھاگنے والے اور ہیں یہ جاگنے والے ہیں میں نے کہا لاٹھ بھی چلے گی لاشاری بھی چلے گا لٹھ بھی بجن دی لاشاری بھی بجن دو پانے پان شیطان بجن دو ہی بیا اسپتالن میں داخل کو گھٹیا میں کو نالیا میں کہ جو ٹوپیو نالیا میں
سننے نے اہڑو کم کرے ॾेखारियो جو صبح جو हुननि बयान ॾिनो मौलाना जे तकरारी तकरीर था छेड़ो मूं चयो त ॿुध DC खे चयो ॿुध हिते वेह FIR हुननि जे ख़िलाफ़ कट तकरारी तकरीर आहे या तकरीर जे तमहीदी कलमात जे दौरान हिननि असांजे जलसे ते हमलो कयो आहे 2 कलाक वाइज करे साबित कयो मां त जलसे जे दौरान लक वसे या गोली वसे या तलवार वसे सुन्नी स्टेज छॾे भॼंदो न जलसे खां पोइ मीलाद जा जुलूस शुरू थिया हे मरी साहब गॾु हुई सुमोली साहब उन खां पोइ जलसा बि शुरू थी विया इंशाअल्लाह हक़ जॾहिं ईंदो त बातिल पंहिंजो बिस्तरो खणी चिले ते हलियो वञे साल खां पोइ मोटी आयो माई खे कंजू रखियो दाढ़ी रखो माई खे पुट दाढ़ी रखो माने जो छितो थियो आई माई का दाढ़ी रखी बाबा छॾ तुंहिंजी भुल आहे दाढ़ी रख या त इरादा तो करे त इरादा तो करे माने जो दाढ़ी माई की रखी इरादा तो करे सुनी जाॻिया आहिनि इंशाअल्लाह जाॻंदा रहंदा मुंहिंजा मिठा भाउ अर्ज़ पे कयो त ख़ुदा जा माण्हू असां अहले सुन्नत वल जमात वारा मसलक के हक़ ते आहियूं हक़ वारी जमात वारो साथ आहे असांजो मदीने वारे घोट जा सचा ग़ुलाम आहियूं ऐं मां पंहिंजे वाइद खां पोइ चंदा कंदो आहियां अच्छा साईं तव्हांजो नालो कान्हे स्टेट सेक्रेटरी मुर्तज़ा नालो अब घणा चंदा 4 कया डर सकी गई मां तो 3 को चाहियां पर 4 चई त मुंहिंजो फ़ाइदो आहे भला 4 चंदा घुराण ॾींदव इंशाअल्लाह अब तई दिन किसे में कुछ इंशाअल्लाह जान सुभान अल्लाह अदा पे चंदो यो सही जेकर अल्लाह ताला तो पुटन जी औलाद ॾिनी आहे अॼु वाइदो कर त हिकिड़ो पुटु आले सुन्नत वल जमात जे मदरसे में साईं हाफ़िज़ बिशारत जे मदरसे में या दरगाह अलाहाबाद में क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम कंदुसि कहिड़ा क़ुरान जो हाफ़िज़ हिकिड़ो माण्हू एतिरो दौलत नंढा कराची में मुंहिंजो वास्तो अथसि मूं चयो मां पंहिंजी दौलत ॻणी कान्हे हर जुम्मो सऊदी पढ़ंदो हर जुम्मो सऊदी पढ़ंदो आहे सचो सां एतिरे पैसे वारो ABCD पढ़ाईंदो क़ुरान ॻाल्हाईंदो खणी सरदार नबी बख़्श खां पुछो ज़मीन बि अथसि गाॾियूं बि अथसि गाॾियूं बि अथसि बंगलो बि चवे त क़ुरान पढ़ाए थो हिन दौर में क़ुरान वारा मूंखे मिले ई अलाए कुझु तो जहिड़ा ई असांखे क़ुरान वारनि खे नथो मिले ख़ुदा जो कसम आहे क़ुरान वारनि खे एतिरो थो मिले जो मिले नथो त मालिक जो शुक्रियो था मां वेठो सिंध में आहियां वेठो घर आहियां वेठो कराची आहे जलसे में ॿिए जलसे जी फोन थी अचे हज़रत रोटी विच छेला पसंदि करे सो या मुर्गी जलसे में 8 ॾींहं पिया आहिनि साईं नंढा चेवर सही गोल तेवर मुर्गी ते वास्ता खणे सब्जी खणे त चेवर पसंदि करे मुंहिंजो मौला 7 ॾींहं पिया आहिनि 7 ॾींहनि खां पोइ जेका मानी नसीब ते मिलिया उन जी कुझु अॻे लाशाई कोन्हे क़ुरान वारा तव्हां केॾा थुला होॾा में था असां खां वधीक हे ॾिसो क़ुरान वारा तव्हां खां वधीक था खाऊं बाबा पुट पढ़ा हिकिड़ो तुंहिंजी दुनिया कम जी आहे ज़मीन कम जी कोन थींदई हिकिड़ो हासिल कंदे आलिम कंदे रब चवंदुसि ओ फलाणे जा पुट प्रेम तो होॾे छॾिया आहिनि तोखे मूं ॾे छॾियो हुयो क़ुरान ॾे क़ुरान चवंदुसि अॼु वञ 70 माण्हू जहन्नम खां कढी जन्नत में वठी वञ तुंहिंजो इनाम आहे जे हाफ़िज़ आलिम थे त 80 करे
حفظ جا 70 علم جو وہ سچ ॿुधायो 80 माण्हू घर में हूंदो मुंहिंजे ख़्याल में घटि आहे पर पोयां बि छॾायो पोइ अॼु वाइदो कयो पर वाइदो कयो भलो चवण वारो जेसिताईं साईं स्टेज ते न ईंदो मां न छॾींदोमांव ॻाल्हि क्लियर साईं स्टेज ते पहुचंदो मां ख़ुशि करां तव्हां बि अॼुकल्ह शुरू कई आहे मां बि कई अॻिते आलिम कंदुसि हथ मथे न कयो भाई भाई न देखो हिकिड़े दफ़े ना ना करो हाँ पूछा हाँ काना लगी काना मर मां को मजबूत अरे हिकिड़ो पुट जो अचे त सच ॿुधाए करे विचार का लठ करंदो त करंदो चौथो बि उन गुरु सां त भाईजी न करायो पर न सखी पीर का तो घबरा है जे तू न रखे दलाबाद मोकिले दे असां मस्जिद जा टुपाई 100 ठाराए छॾिया मुल्लो पिन्नी 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 नूर को न थींदो त मस्जिद मदरसो न थो ठही सघे न को पेटी आ रोड ते न को बीठल हाणे मां ॾिठो आहे 70 खां वठी मुला बीठा आहिनि चंदो कंदा एती अचण त ये तो ही तो परस्ते न को जाके मस्जिद जो पास होता ना मदरसे में सभी गाड़ी है डीजल गाड़ी है तो तू मुल्ले के बूथ में वही हका अरे तकने तो कने अल्लाह का सवा कोई कुछ नहीं दो तो वो के हक तो हर शे मालिक का घुर अरे मालिक का जन घुरे हुआ अरे मस्जिद भी ठयो पियो मदरसा भी ठया पिया तो फैज़ भी हले थो न चई सुभान अल्लाह ओ अरे कम वो कर भिटाई जेको चवे थी भिटाई जे तो पिन्या दर न पिन मता पिन दे पूरत न पवई उन्हीअ दर वञी पिन जेको ॾई न पचारई अल्लाह मालिक का करो अल्लाह दे तो सुभान अल्लाह घणा चंदा एक बाकी घणा चंदा बचा बचो चंदो आहे 3 मां चते सैदाई साहब ईंदो त मिंट कंदो बस वज़ू करे मदीने दे मोह करे 100 मर्तबा मुंहिंजे मिठे नबीअ ते सलात पढ़ नारे रिसालत नारे हैदरी नारे ताकीद बहरहाल नारा पूरा हक चारिया नारे गौसिया दम दस्तगी पूरो हंदो जॾहिं नारे तकबीर हंदो न हू मुल्ला सां गॾु वरी नारे रिसालत हंदो त मवाला अची वेंदा मुल्ला भॼी वेंदा वरी नारे तहक़ीक़ हंदो तो वरी मवाला भॼी वेंदा मुल्ला अची वेंदा वरी नारे हैदरी हंदो तो वरी मुल्ला भॼी वेंदा हो मवाला अची वेंदा वरी जॾहिं नारे गौसिया हंदो न मुल्ला रहंदो न मौलवी मैदान सुन्नी साहब मैदान टाइम जॾहिं बिस्तरे ते सुम्हे निंड करे वज़ू करे बिस्तरे ते वेही मुंहिंजे मिठे नबीअ ते 100 मर्तबा सलात पढ़ी पोइ सुम्हंदो कर घणा मर्तबा 100 मर्तबा सलात पढ़ी सुम्हंदो कर घणा चंदा थिया 2 ऐं टियों चंदो अथई जेकॾहिं घर ते गाॾीअ ते मोटरसाइकिल ते कार ते ऐं दुकान ते आले सुन्नत जो सब्ज़ झंडो लॻाए ऐं चौथो चंदो अथई चौथो चंदो ॾींदे पक चौथो चंदो इहो अथई जेका शइ ॿुधे जेको वाइज़ ॿुधे जेका नसीहत ॿुधे इहा नसीहत वरी ॿिए तक ॿुधाए ॿिए खे पहुचाए निमाज़ जी तलकीन कर 50 निमाज़नि मां 5 निमाज़ूं थियूं अञा बि तूं सुस्त अञा बि तूं सुतल अञा बि तूं निंड पियो हुई हिकु निमाज़ फजर जी निमाज़ उहा निमाज़ आहे
جے نماز تے وڈا قرب ہے کریم رب دا اے مسلمان سوچو بریرو ستو ارے تو کھانا پکھی پرندہ بھلا وہ پکھی جیتے جڑا پیا تھا ذکر کرنا پانچ سا یا کہ شب روز سجنا وہ پکھی جیتے جڑا پیا تھا ذکر کرنا پانچ سا یا کہ شب روز سجنا وہ تو بھی وقت اسروج بادائے